अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ सां गॾु मां आहियां सारंग लतीफ़। अचो त नज़र विझूं अॼु जी अहम ख़बरुनि ते। लाड़काणे में नंढनि भाइरनि वॾे भाउ जे मिल्कियत ते मुबैना कब्ज़ो करे छॾियो। लाड़काणे शहर जे अलाहाबाद मोहल्ले वासी शमसुद्दीन खोखर क़ाइदे अवाम प्रेस क्लब लाड़काणो पहुची पंहिंजे भाइरनि SHO मोहम्मद अली खोखर, अली रज़ा खोखर ऐं सोट इरफान खोखर जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजी अमर जे नाले ॾोकरी में ज़रई ज़मीन ऐं लाड़काणो जे हमल मोहल्ला में घर जी जॻह आहे, जंहिं ते मथे ॼाणायल मुंहिंजे भाइरनि कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं मूंखे उन मां हिसो नथा ॾियनि। हिन चयो त मां पंहिंजो हक़ घुरां थो त हू मूंखे ऐं मुंहिंजे औलाद खे मारण जूं धमकियूं पिया ॾियनि। ताज़ो मुंहिंजे भाइरनि मार्कीत थाणे जी पुलिस सां ॾेती लेती करे मूंखे कूड़े केस में फासाइण जी कोशिश कई। मार्कीत थाणे जी पुलिस बेगुनाह मूंखे गिरफ़्तार करे थाणे ते वठी वई, जिते वॾे मुंशी रबनवाज़ पंहिंजी पुलिस खां मूं मथां तशदुद करायो ऐं भाइरनि खां हिसो न घुरण जो चयो। इनकार करण ते हिन वधीक तशदुद करायो, जेको सरासर ज़ुल्म आहे। हिन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान IG सिंध DIG लाड़काणो SSP लाड़काणो खे अपील कई त नोटिस वठी करप्ट पुलिस ऐं मिल्कियत ते कब्ज़ो करे वेठल मुंहिंजे भाइरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। तंदोलियार इसराइली ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। असां फ़लस्तीननि जे आइनी, जमहूरी ऐं इख़लाक़ी मदद जारी रखंदासीं। क़ाइदे मिलत जाफ़रिया पाकिस्तान अलामा सैयद साजिद अली नक़वी जे सॾ ते शिया उलमाए काउंसिल पाकिस्तान ज़िले तंदोलियार पारां जामे मस्जिद इब्ने हुसैन चंबड़ रोड खां यौमुल कुद्स रैली कढी वई। उन मौक़े ते रैली खे ख़िताब कंदे सूबाई अॻवान मौलाना गुलाम अब्बास जोयो, दोस्तान मिलत जाफ़रिया तंदोलियार जे सरपरस्त आला फरहान पिताफ़ी ऐं ॿियनि चयो त इसराइल क़िबले अवल ते गैर क़ानूनी कब्ज़ो करे ज़ुल्म जी इंतहा करे छॾी आहे। असां फ़लस्तीननि जी इख़लाक़ी ऐं इंसानी मदद कंदा रहंदासीं। हिननि चयो त बानी इनक़लाब इस्लामी हज़रत इमाम ख़ुमैनी जुम्मतुल विदा खे आलमी यौमुल कुद्स करार ॾींदे फ़लस्तीननि सां इज़हारे यकजहती जो बुनियादु रखियो, जेका अॼु ॾींहं ताईं जारी आहे। यौमुल कुद्स सभिनी मज़लूमनि जी हिमायत जो ॾींहुं आहे। हिननि चयो त इसराइल ज़ुल्म सितम जी इंतहा करे छॾी आहे। अक़वाम मुतहिदा ऐं OIC ख़ामोश तमाशाई बणियल आहे। हिननि चयो त क़ाइदे मिलत जाफ़रिया पाकिस्तान अलामा सैयद साजिद नक़वी जे हुकूमत फ़लस्तीनी रियासत जे क़याम ऐं फ़लस्तीननि जी आज़ादी ताईं जदोजहद जारी रहंदी। मीरपुर माथेलो वेझो ॻोठ उमर भयो में कुते जे भीं ॾहण जी मामूली ॻाल्हि तां बासिर माण्हुनि पारां 16 वञनि जे नींगर मथां बेरहमाना तशदुद करे मरणी करे छॾियो। ज़ख़्मी नींगर सिविल अस्पताल ॾहरकी मुंतक़िल। इन मौक़े ते ज़ख़्मी नींगर ज़हीर राजड़ी, वलद सुधीर अहमद ऐं मुनीर अहमद राजड़ी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त राति नींगर पंहिंजे चाचे अब्दुल गफ़ार खे ड्यूटी ते छॾे वापसि अची रहियो हो त रस्ते में कुतो चक हणणु लॻो, जंहिं जे करे नींगर पाण खे बचाईंदे कुते खे भींडणी ॾिनी, जंहिं ते कुते जा मालिक उमर भयो ऐं साणुसि गॾु बीठल शाहनवाज़ भुट्टो ऐं राणू भुट्टो बिला जवाज़ नींगर मथां मुबैना तशदुद करे मरणी करे छॾियो, जंहिं सबबु संदसि ॿांह भॼी पई आहे। असां अहिड़ो इतलाक़ रेहड़की थाणे ते ॾिनो आहे, जंहिं बैदि ॾहरकी पुलिस असांखे मेडिकल लेटर ॾिनो आहे। हिननि जो वधीक चवणु हो त असीं SSP घोटकी खां मुतालबो था कयूं त नींगर मथां हमिलो कंदड़ जवाबदारनि खे फ़ौरी गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। नसीराबाद में बिजली जी हथरादू लोड शेडिंग ऐं पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ सुजाग शहरी इताद पारां वारे स्टाफ ते 15 ॾींहं बि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे सुजाग शहरी इताद जे सदर रब रखियो ओढाणू ऐं ॿियनि चयो त हिकु तरफ़ काफ़ी अरसे खां सेबको अमलदारनि नसीराबाद जे अवाम खे ईज़ाण लाइ हथरादू लोड शेडिंग जो ख़त्म न थींदड़ सिलसिलो शुरू कयो आहे, जंहिं करे शहरी क़यामत जहिड़ी गर्मीअ खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿिए तरफ़ पब्लिक हेल्थ जी नाक़िस रिथाबंदी सबबु शहरी पीअण जे पाणी खां महरूम आहिनि। पब्लिक हेल्थ जा कामोरा बिजली न हुअण सां गॾोगॾु सवें सबबु ॾेई अवाम खे तड़पाए रहिया आहिनि। हिननि चयो त सबबु कहिड़ा बि हुजनि, पर बिजली ऐं पाणी अवाम जो बुनियादी हक़ आहे। अवाम जी ख़िदमत जा ठला ऐलान कंदड़ चूंडियल नुमाइंदा मसइलनि खां बाख़बर हूंदे बि बेख़बर बणियल आहिनि। हिननि मुतालबो कयो त शहरियुनि खे बिजली ऐं पाणी जी फ़राहमी यकीनी बणाए फीडर 1 ऐं फीडर 2 जो ॿिटो निज़ाम ख़त्म कयो वञे। नाज़रीन, हे हुयूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो YouTube चैनल ऐं Facebook पेज डेली कल्याण।